रहमान नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचारूं में असां सां टेलीफोन लाइन ते शरीक गुफ्तगू आहिनि भोजपुर जा सीनियर सहाफ़ी नारायण नाज़ साहब। जीअं त नाज़रीन अव्हांखे बख़ूबी इल्मु आहे त कश्मीर ज़िले में काफ़ी वक़्त खां वठी बदअमनी जी सूरत हाल आहे। अगवा फुरूं धाड़ा ऐं क़त्लो गार जो सिलसिलो काफ़ी वक़्त खां जारी आहे। 2 ॾींहं पहिरियां घोसपुर भरिसां हथियारबंदनि पारां इरफान मीराणी ऐं फाइक मीराणी खे जेको आहे अगवा कयो। इन हवाले सां सिंध मला फोरम तरफ़ां गजाणी बि कोठाई वई ऐं असां उन गजाणी समेत इन पूरी सूरत हाल ते आगाही वठंदासीं। जी नारायण नाज़ साहब इन हवाले सां असांखे आगाह कंदा। जी जावेद भाउ, अव्हांखे ख़बर आहे त ज़िले कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल कंहिं बि लिहाज़ खां तसली बख़्श न आहे ऐं ज़िलो कश्मीर में गुज़िरियल कुझु महीननि खां वठी जेका आहे बदअमनी जी बाहि भरी रही आहे ऐं आए ॾींहुं जेको आहे अगवा धाड़ा फुरूं ऐं कबाली जहिड़े में जेको आहे बेगुनाह इंसान जो क़त्लेआम थी रहियो आहे। ऐं ताज़ो अव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहं अॻु में बेॾाहणी बिरादरी जे ॿिनि नौजवाननि खे बशी जे फार्म तां खयो वियो हो। वरी जेको आहे उनखे उहो मसइलो वापसि थिया आहिनि त वरी 2 ॾींहं अॻु में जेको आहे तव्हांखे यादि आहे त इरफान ऐं फाइक मीराणी जेके ॻोठ सैफल मीराणी जा रहवासी आहिनि ऐं पंहिंजे मच्छी फार्म ते चौकीदारी करे रहिया उनखे वणजातल हथियारबंद जेको आहे खणी करे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े खां बाद जेको आहे मीराणी बिरादरी में सख़्तु ताव पकड़ियल आहे ऐं मीराणी बिरादरी कल्ह जेको आहे पंहिंजी वॾी जेका आहे हिकिड़ो सिंध मला फोरम जे प्लेटफार्म तां जेका उनजे सॾ ते जेका आहे पंहिंजी मीराणी बिरादरी जे सभई माण्हुनि खे सैफल मीराणी ॻोठ में घुराए करे वारसनि वटि जेको आहे ओताक ते उन्हनि हिकिड़ो वॾो कठु करायो जंहिंमें गॾियल तौर ते जेको आहे ज़िले जा जेके आला अमलदार हुया ऐं सिंध मला फोरम जा आला उहिदेदार हुया। उन खां सवाइ जेके लाड़काने डिवीज़न जा आला उहिदेदार हुया जंहिंमें गुलसन मीराणी, बशीर अहमद मीराणी, गुलाम मुस्तफ़ा मीराणी, गुलाम यासीन मीराणी, निसार अहमद मीराणी समेत कई माण्हू जेके आहे आला उहिदेदार ऐं प्लस में जेका नोटेबल जेके माण्हू हुया पंहिंजी बिरादरी जा चङा मुर्द उन्हनि खे उन्हनि घुरायो ऐं गॾे करे जेको उन्हनि लाइबल ठाहियो ऐं वीचार कयो जंहिं खां बाद हुननि इहा ई जेका सूरत हाल बीहारी त 43 कलाकनि जो यानी तक़रीबन 2 ॾींहंनि जो असां SSP कश्मीर सईद असर शाह खे जेको आहे अल्टीमेटम ॾियूं था त 2 ॾींहंनि जे अंदरि असांजे 2 नौजवाननि खे बाज़ियाब करायो वञे न त जेको आहे असां जेका आहे पूरे डिवीज़न जे अंदरि जेका आहे मुख़्तलिफ़ शहरनि में जेका आहे एहतजाज बि कंदासीं ऐं बुख हड़ताल बि कंदासीं ऐं रोड बि बिला कंदासीं। त अहिड़ी सूरत हाल खां बाद जेको आहे पुलिस जे आला अमलदारनि उन्हनि खे यकीन ॾियानी कराई आहे त असां इन सिलसिले में कोशिशि करियूं पिया ऐं पंहिंजी तरफ़ खां लॻाए पिया आहियूं त कंहिं न कंहिं तरीक़े सां मुगुनि जी बाज़ाबी थिए। पर हिन महिल ताईं असांखे जेका पोज़ीशन जी ख़बर पई आहे त किथे बि जेका आहे को पुलिस जो सर्च ऑपरेशन कोन थियो आहे इन मुगुनि जी बाज़ाबी लाइ ऐं कचे में थोरे ॿिए पासे कंहिं बि हंध ते जेका पुलिस का कार्रवाई न कई आहे ऐं रवायती अंदाज़ में जेको आहे पुलिस ख़ामोश वेठी आहे। लॻे ईअं थो त वरी इहो मूवी जेका आहे जीअं अॻु में ॾाहणी बाज़ियाब थिया राजू जी कोशिशि ज़रिए जेका आहे बाज़ियाब थींदा। जी अव्हांखे बि बख़ूबी इल्मु आहे त काफ़ी वक़्त खां वठी हिन कश्मीर ज़िले में बदअमनी पई जेकी सूरत हाल आहे अगवाऊं बि आहिनि ऐं क़त्ले वारत बि हले पई। पुलिस हिन माना हिन हवाले सां हिन वक़्तु छा जेको आहे हिन बदअमनी खे रोकण जे लाइ? पुलिस बदअमनी खे रोकण लाइ के बि संजीदा उपाउ गुज़िरियल केतिरनि सालनि खां न वरिता न सिर्फ़ु हिन में पर गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी असां ॾिसूं पिया साफ़ थी दुनिया में त पुलिस संजीदा तरीक़े सां के बि उपाउ न वरिता आहिनि। पुलिस जे ॾींहुं संजीदा तरीक़े सां उपाउ न वठण जे करे ॾोहारियुनि जो मन वधी वञे थो। तव्हांखे यादि हूंदो त कुझु अर्सो अॻु में ऐं तक़रीबन हाणे वेझर जी ॻाल्हि आहे 2 हफ़्ता अॻु जी ॻाल्हि आहे त गंडकोट भरिसां जेको कचे जो इलाइक़ो हो जेको आहे उते पुलिस चौकी ते वेठल जेका आहे पुलिस अमलदारनि खे ॾोहारे जेको आहे हथियारनि समेत अगवा करे विया। त इन मूं अंदाज़ो लॻाए सघो था त पुलिस केतिरी न ॾोहारे जेको बेबस बणियल आहे जो ॾोहारी पंहिंजे मुतालबनि जे लाइ पंहिंजे मनमानी जे लाइ ऐं पंहिंजी जेका आहे ब्लैकमेल करण लाइ पुलिस खे थ्रेट करण लाइ पुलिस जे माण्हू खे जेका अगवा करनि था पिया पर पुलिस को बि उन सिलसिले में एक्शन नथी वठे। न अॼु ताईं पुलिस कंहिं नाले वारे ॾोहारी खे गिरफ़्तार कयो आहे न नाले वारे ॾोहारी खे एनकाउंटर करे मारियो आहे जंहिंमें कजू जेका आहे ख़ौफ़ पकड़िजे ऐं ॾोहारे खे सबक़ मिले। जी अच्छा, असां इहो बि ॾिठो आहे त ज़िले कश्मीर में जेके वापारी आहिनि अक्सर करे उहे महफ़ूज़ न आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़े हिंदू वापारी खां कनकोड़ में खुर कई वई ऐं उनखां अलावा अॻु बि इहे वाक़िया पेश आया आहिनि। इन हवाले सां छा चवणु आहे? हिंदू बिरादरी जेको आहे असांजे इलाइक़े में तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो साफ़ टारगेट आहे जेको आहे ॾोहारनि जे लाइ छो त उन्हनि खे इहा ख़बर आहे त हिंदू बिरादरी जा माण्हू न असां सां मज़ामत कंदा ऐं न असां सां विढ़ंदा ऐं न ई जेका असांजे ख़िलाफ़ु केस दाख़िल कराईंदा। जंहिंजे करे कोशिशि इहो कंदो आहे ॾोहारी जेका आहे असांजे इलाइक़े जो त मां कोशिशि करे हिंदू बिरादरी जे माण्हू खां फुर कयां हिंदू बिरादरी जे माण्हू खां जेका आहे रोड किराइनि कयां त जीअं जेका आहे मूंखे आसानी थिए। तव्हांखे यादि आहे त कुझु अर्सो अॻु में तक़रीबन उहा बि 8-10 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे या 2 हफ़्तनि जी ॻाल्हि आहे त घोसपुर जे जेका आहे मेन दौली चौक ते जेको आहे ॾींहं ॾिठे जो 1:30 बजे जे टाइम ते जेको आहे ॾोहारी अची करे मोटरसाइकिल ते जेको आहे हिंदू वापारी खां जेका आहे पैसा
करे विया, मोबाइल खणी विया। उन खां सवाइ जेका आहे कुझु ॾींहं अॻु में वरी जेका आहे होसपुर शहर जे मुख्य जेका आहे मस्जिद मोहल्ले में जेका एॾो वारी हिकिड़े हिंदू वापारी जे घर में घिरी करे हुनजी मोटरसाइकिल बि खणी विया, नकली कैश बि खणी विया ऐं फोन बि खणी विया, जेको बिनवाल ते बाज़ार में थियो आहे। ऐं हाणे तव्हांखे इहो बि ॿुधायां त जेका आहे इहो बि तव्हांखे यादि हूंदो, इहा बि ताज़ी ॻाल्हि आहे जेका हफ़्ते खनि जी, त होसपुर जा ई हिंदू वापारी आहिनि जेके DC ऑफिस जेका आहे DC ऑफिस जेको मेन कदकोट जो चौक आहे जेका जिते पुलिस जी नफ़री पुलिस जी पिकट क़ाइमु आहे, उन DC ऑफिस वारे रोड ते जेका पुलिस पिकट भरिसां जेका आहे ॾोवारी ॾींहुं ॾिठे जेका आहे हिंदू बिरादरी जे माण्हू खां जेका आहे 2 लख ऐं कुझु 30,000 खनि जेका आहे रोक फुरी विया। त ज़ाहिर हाणे अहिड़े क़िस्म जे माहौल सबबु हिंदू बिरादरी अध में तहफ़ुज़ जो शिकार आहे, बेयकीनी जो शिकार आहे ऐं पाण खे जेका निंदर को सम्झे थी। हुननि जो इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ जो ऐं जेके ॾोह में मुलस जेका आहे माण्हू आहिनि उनखे जेका आहे बेनकाब करे कानून जे कटड़े में आणियो। जी नारायण नाज़ वरी महिरबानी। जी नारायण नाज़ असांखे ज़िले कशमीर कंदकोट जी जेके बदमनी सूरत हाल ते मजमूई तौरु असांखे आगाह कयो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में नारायण नाज़ सां राब्तो कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।